वार से इल्म ही इल्मुल अव्वलीना वल आखिरीना अली इब्न अबी तालिब। अस्सलातु वस्सलामु अला हसनिल मस्मूमिल वल हुसैनिल गरीब अल्लज़ी कुतिल मज़लूमन बिला जुर्मिन वला खता फी अर्ज़े करबला अल्लज़ी क़ाल इंद वक़्त विदाइही मिनल ख़य्याम या ज़ैनब व या उम्मे कलसूम व या रुक़य्या वया सकीना अलैकुन्न मिन सलाम अल्लज़ी कानल आबिदु मरीज़न व कानल बाकिरो सगीरन वकानत ज़ैनब मुक़य्यदतन मिनल करबला इला शाम। आवाज़ दे मैं नहीं हदी तो नामन कुफे मां गाल करे छड़ी तो बुधो यो कयो चयो कहें तो मैं नहीं आंदी। पाक इमाम हुसैन अलैहिस्सलाम जने जनाबे मुस्लिम खे चयो तो वन कूफे में मुझो नाइब थी करे वनी तबलीग कर। कूफे वारन खे ज़रूरत आहे राहे निजात वनी ठाह उतां जे ख़्यालात खे ॾिस। जाम खत लिखा थो वन उते ॾिसी करे मूंखे पोजीशन ॿुधाए ऐं मूंखे ॿुधाए त मां अचां। पर हा मुस्लिम मां अकेलो न आहियां, मूंसां फैमिली गॾु आहे। जनाबे मुस्लिम न कई सरदार मां न वञा एतिरो ज़रूर चई मुंहिंजा सरदार तूं ही बहितर थो ॼाणे। जनाबे मोहम्मद हनफिया खे वतन छॾिया मूंखे कूफे तो मोकिले सफ़र जे लाइ भेनरूं गॾु वठियूं थो वञे जवाननि खे वञी थो विरहाईंदो बहितर तूं ही थो ॼाणे। इमाम हुसैन अलैहिस्सलाम रोई करे खाड़ीअ ते हथ रखी जनाबे मुस्लिम खे चई मुस्लिम मां ॼाणा थो पियो जवाननि जी ज़रूरत आहे पर मां हुज्जत ख़ुदा आहियां। मतां ये कूफे वारा चवनि त असां पैगाम मोकिलियोसीं न आयो। मां सम्झां थो कूफी तमाम हिरफ़दार आहिनि। मां ॼाणा थो जनाबे मुस्लिम तैयार थियो न साम्हूं घर जे दरवाजे ते आयो खेमे जे साम्हूं आयो जनाबे मुस्लिम जी घरवारी जनाबे अब्बास जी भेण जंहिंजो वेठी हुई जनाबे ज़हरा जो आवाज़ आयो जनाब ज़हरा फरमाए थी मता मुस्लिम के झले
मुझे लजपाल बचड़े जो पहिरियों नाइबा जेकॾहिं मोकिलेसि थो त इजाज़त ॾेई छॾिजां। जंहिंजो करीब आयो जनाबे मुस्लिम खे ॾिसी करे रोई करे फरमाए थी मैं नहीं आदी तो ना मन कूफे ओ एक मिन्नत कनीज ते लावे मेरा छोटा पुत्र है और रात को डरदाए को अपने नाल समावी मर्जी तेरी है वो वतना की ते हो आवी न आवी ओ प्यो इब्राहिम दा ओ मिलत लावी मैं को ईद ते पुतार मिलावी सरताज मां झलिया थी मां त तोखां पहिरियां ई कुर्बानी ॾेई चुकी आहे। जनाबे मुस्लिम फरमाए तो तोखे कीअं ख़बर पई चए थो तोखे जे हुसैन मौला मोकिलिया मुड़े ज़हरा पाण आई आहे। जनाबे अम्मा फरमाए थी मुस्लिम खे न झलजा ओए पहिरियों पैगाम जेको मुंहिंजे बचड़े हुसैन जो खयूं थो वञे मसलियत हुसैन जी आहे मां त इजाज़त ॾेई छॾी थी मां एतिरो ज़रूर अर्ज़ु कयां थी मुंहिंजा नंढड़ा बचड़ा आहिनि इन्हनि खे वधियूं वञ तन्हाई पसंदि न कजां पर एतिरो ज़रूर चवां थी हर माउ जी उमेद हूंदी आहे बच्चा मूंसां ईद कनि हज जी ईद हुई मुस्लिम मां एतिरो ज़रूर चवां थी तुझी मर्ज़ी आहे अचे न अचे पर ईद ते मूंसां ज़रूर बचड़ा मिलाइजा मुंहिंजी झोली ख़ाली आहे मोमिन हुजे जो इमाम हुसैन अलैहिस्सलाम सफ़र कंदो रहियो जनाबे मुस्लिम जी ख़बर पई आहे कंहिं राह वारे ख़बर ॿुधाई आहे जनाबे इमाम हुसैन अलैहिस्सलाम शहजादन के सॾु करे जनाबे मुस्लिमन जे धीउनि खे मथे ते हथ रखी करे शफ़क़त जो हथ रखे आ चवनि तो अॼु कुझु घोरो त मां ॾियां ईद जा ॾिहाड़ा हुया इमाम जूं भाणे जूं सम्झी वियूं रोई करे चए पियो मामा जेकॾहिं ॾियणु चाहे थो दुर न असुल दुर मिलाए जॾहिं जो इमाम हुसैन अलैहिस्सलाम के चऊं असल दुरमला इमाम जाने वियो समझी वियो ईअं हथ जा आङुरनि खे दराज कई मथे करे चए थो बचड़ियूं आङुरनि जे साम्हूं ॾिसो आहे छा ॾिठो हिकिड़े जी खमीस लथल आहे ॿिए खां नथी ले हिकिड़ो इलाज पियो करे थो जले हिनखे त पाराईंदी बि अम्मा हुई ओलाहींदी अम्मा हुई हिनखे झिणकण ॾे मां लायां थो खमीसूं जॾहिं भेनरुनि जो मंदरु ॾिठो आहे मामे जे करीब अची हथ ॿधी रोई करे चयो मामा हिते हथ खे रोकिया मां अम्मा खे वठी अचां ओ जेका सिकंदी थी रहे हर दरवाज़े खां ॾिसे थी काॾो ईंदा मुंहिंजा बचड़ा ओ अची ईद कंदा मूंसां मोमिनो जॾहिं मां आई ज़ालिम ज़ुल्म करणु शुरू कयो ईअं हेॾे होॾे ॾिसी करे वॾे खे नंढो चए थो भाउ अॼु जल्दी करे मामे अब्बास खे